वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ इतिहादी जमायतुनि जे इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले ते कानूनी राय ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ इतिहादी पार्टियुनि जो इजलास थियो। इजलास में आसिफ जरदारी, मौलाना फजलुर रहमान, खालिद मकबूल सिद्दीकी, ख्वाजा आसिफ ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि जे सीनियर अॻवाननि शिरकत कई। इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले, पेट्रोल जे अघनि ऐं ईंदड़ मकानी चूंडुनि जे हवाले सां मुशावरत कई वई। फ़ैसिलो कयो वियो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते कानूनी राय ॾिनी वञे। इतिहादुनि जमायतुनि जे सीनियर अॻवाननि वज़ीर आज़म खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अपील दाख़िल कराइण जो मशवरो ॾिनो। इजलास में ईंदड़ मकानी चूंडुनि लाइ जल्द चूंड सुधारा आणण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इतिहादी जमायतुनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सख्त मुआशी फ़ैसिलनि ते साथ ॾियण जी यकीन धियानी कराई। इतिहादी जमायतुनि जे अॻवाननि जो चवणु हो त मुआशियत जी बहितरी लाइ IMF जे प्रोग्राम खे हतमी शक्ल ॾिनी वञे।